अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां पढ़ंदासीं नूरानी क़ाइदो। अचो त अॼु जो सबक़ शुरू कयूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। खो खा न पढ़ना में खो खुआ ई भी न पढ़बो न। खो ज़ाल रो ज़ा, ठीक है, ज़ा ते जोर दे पढ़बो। रो जीम रो खो ज़ा या रो ता ज़ा सीन शीन सीन लाम शीन लाम स्वाद ज़ोद तो ज़ो आइन आइन निड़ी के एट जोर देबो, ठीक है। आइन गईन आइन जीम गईन हा बा आइन या गईन गई न पढ़ो में गईन बा आइन दाल ता गईन दाल फा क़ाफ का वाव क़ाफ लाम फा वाव क़ाफ वाव नून क़ाफ रा या फा रा या फा मीम मीम तो हमज़ा हमज़ा न पढ़ना में हमज़ा ज़ह हाँ हमज़ा हाँ हमज़ा सीन हमज़ा लाम, ठीक है। हमज़ा आख़िर में भी पढ़ भी ऐं चङी तरह ॾिस हमज़ा ऐं अलिफ जी मथो हमज़ा त हमज़ा पढ़बो, वाव जी मथो हमज़ा भी हमज़ा पढ़बो, या जी मथो भी हमज़ा पढ़बो। क़ुरान पाक में कॾहिं कॾहिं वाव जी मथो भी हमज़ा हूंदो आहे ऐं या जी मथो भी, ठीक आहे। हिनखे चङी तरह सम्झी छॾियो। त दोस्तों अॼु जो इहो सबक़ु हुयो, हिनखे चङी तरह तव्हां बि गौर सां पढ़ो ऐं सम्झो ऐं चङी तरह थी ॿुधो ऐं इंशाअल्लाह तव्हां चैनल में नवां आहियो त सब्सक्राइब कयो। इंशाअल्लाह ॿियो सबक़ु ॿिए वीडियो में, तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह हाफ़िज़। अस्सलामु अलैकुम।